أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله والصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته सूरह फातिहा जी पहिरियों टे आयात जेके उहे प्रीवियस बयान में करे चुका हूं। हाणे सूरह फातिहा जी चौथो नंबर आयात आहे उहा आहे इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। या अल्लाह असां तुंहिंजी ई इबादत था कयूं, असां तुंहिंजा ई बाना आहियूं। आबुदु इय्याका नअबुदु ऐं असां तोखां ई मदद था घुरूं। असां जेको आहे इहा शइ डिक्लेयर था कयूं, इहा शइ एडमिट था कयूं, सबमिट था कयूं त या अल्लाह असां तुंहिंजा ई बाना आहियूं, तुंहिंजी ई इबादत था कयूं, असां तुंहिंजा ई जेके ग़ुलाम आहियूं, तुंहिंजी इबादत था कयूं। इय्याका नअबुदु ऐं तोखां ई असां मदद था घुरूं। त कंहिं माण्हू खे अगरि ॼाणो आहे त अल्लाह सुब्हानहु व तआला केरु आहे त पहिरियूं टे आयात जेके आहिनि उहे काफ़ी आहिनि अल्लाह ताला खे ॼाणण लाइ। अल्लाह सुब्हानहु व तआला जो जेको इंट्रोडक्शन चइजे उहे पहिरियूं टे आयात आहिनि, जंहिंमें आहे अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकी यौमिद्दीन। जॾहिं इहा नॉलेज तव्हांखे मिली वई त अल्लाह केरु आहे, उहो जेको रब आहे जंहिंजो तव्हां शुकुर था कयो, जंहिंजी तव्हां तारीफ़ था कयो, जेके तव्हां मञो था त उहो तव्हांजो रब आहे ऐं तव्हां उनजा बहाना आहियो, तव्हां मञो था त अर्रहमान आहे, अर्रहीम आहे, तव्हां मञो था त मालिकी यौमिद्दीन आहे, जेको क़यामत वारे ॾींहुं असांजो जेको मालिक आहे, असांजो उन ॾींहं ते बि ऐं हाणे बि असांजो रब आहे, मालिक आहे। तव्हां इहे सभु शयूं मञो था, पंहिंजे पाण चओ था त उनखां पोइ इहे शयूं काफ़ी आहिनि पंहिंजो पाण खे अल्लाह सुब्हानहु व तआला जी ग़ुलामी, अल्लाह सुब्हानहु व तआला जे अंदरि अल्लाह ॿियूं सभु शयूं ॿी हर ग़ुलामी खां बचण लाइ असांखे अल्लाह सुब्हानहु व तआला जे अॻियां असां इहा शइ मञूं था त इय्याका नअबुदु या अल्लाह असां तुंहिंजी ई इबादत था कयूं ऐं असां तुंहिंजा ई बाना आहियूं, तुंहिंजा ई ग़ुलाम आहियूं, तूं ई असांजो रब आहे। जॾहिं माण्हू इहा शइ डिक्लेयर थो करे त उहो ॿियनि शयुनि जी ग़ुलामी खां उहो बची थो वञे। अगरि तव्हां दिलि सां अल्लाह सुब्हानहु व तआला जी ग़ुलामी कयो था ऐं तव्हां इहा शइ मञो था त उहो असांजो रब आहे, तव्हांजो रब आहे, त तव्हां जेको आहे ईअं न चाहींदव त तव्हां ड्रेसिंग ॿियनि जहिड़ी कयो, तव्हां ॿियनि वांगुरु लाइफ स्टाइल अपनायो, तव्हां ॿियनि खे ॾिसी जेको आहे तव्हां शयूं कयो, तव्हां खां इहे सभु शयूं ख़तमु थी वेंदियूं। तव्हां जहिड़ा आहियो उहो ई चवंदव त मूंखे रब पंहिंजे रब ईअं ठाहियो आहे, तव्हां खां इहा शइ ख़तमु थी वेंदी। तव्हां चवंदव मां सिर्फ़ु ग़ुलाम कंहिंजो आहे, अल्लाह जो आहे ऐं मां उनजी ई इबादत थो कयां। त तव्हांजी ॿी जेका बि ग़ुलामी आहे माण्हुनि जी, त माण्हुनि जे करे तव्हां हीअं कयो, माण्हुनि खे ॾिसी तव्हां ग़लति कमु कयो, कपिड़ा उन्हनि जहिड़ा पायो, उन्हनि खे ॾिसी तव्हां चओ त माण्हू मुंहिंजे लाइ छा चवंदा, न तव्हां चवंदा त हे सिधो रस्तो आहे ऐं मां सिधे रस्ते ते हलंदुमि, मुंहिंजो रब जेको आहे उहो मुंहिंजो रब आहे ऐं उहो अर्रहमान आहे, अर्रहीम आहे, मां उनजी ई इबादत थो कयां। मूंखे माण्हुनि जी परवाह न आहे। माण्हू अगरि मूंखे ॾिसनि था मस्जिद वञणु, निमाज़ पढ़णु, क़ुर पढ़णु, अगरि मूंखे कुझु बि चवनि था त मूंखे उनजी का बि परवाह कोन्हे का। इहा शइ जेका आहे असां तव्हां पंहिंजी वात सां पाण मञूं था, इन में आहे तव्हां अल्लाह सुब्हानहु व तआला जे बारे में था ॻाल्हायो या अल्लाह सुब्हानहु व तआला सां था ॻाल्हायो। जीअं अगरि अल्लाह सुब्हानहु व तआला जे बारे में था ॻाल्हायूं त तव्हां चवंदव इया हू, पर हिते आहे इय्याक, त तव्हां डायरेक्ट कॉन्टेक्ट में आहियो कंहिंसां, अल्लाह अज़्ज़ व जल सां। तव्हांखे ॿियो कंहिंजी बि ज़रूरत न आहे, तव्हां अल्लाह सुब्हानहु व तआला खे मञो था, उनखां पोइ जेका आहे तव्हां डायरेक्ट अल्लाह सुब्हानहु व तआला सां कनेक्शन आहे तव्हांजो ऐं तव्हां डायरेक्ट था ॻाल्हायो त या अल्लाह असां तुंहिंजी ई इबादत था कयूं ऐं तुंहिंजा ई असां जेके आहियूं बाना आहियूं, तुंहिंजा ई ग़ुलाम आहियूं। इहे शयूं जेके आहिनि तव्हां डायरेक्ट ॻाल्हायो, तव्हांखे ॿियो कंहिंजी ज़रूरत न आहे। इलाही माण्हू हूंदा आहिनि उहे जेके ॿियनि ॾे वेंदा आहिनि त असांजे लाइ दुआ कर, असांजे ॿियनि ॾे वेंदा आहिनि ख़ासि तौर ते गिफ्ट्स वठी या कुझु मिठाई या का अहिड़ी शइ त असांजे लाइ दुआ कर। पर अल्लाह सुब्हानहु व तआला चए थो तव्हां अल्लाह सां डायरेक्ट कॉन्टेक्ट कयो। अल्लाह हर निमाज़ में घणा दफ़ा तव्हां सूरह फातिहा पढ़ंदा आहियो, हर रकात में सूरह फातिहा पढ़ंदा आहियो ऐं 5 वक़्त निमाज़ ॾींहं में, त तव्हां डायरेक्ट तव्हांजो कॉन्टेक्ट आहे अल्लाह अज़्ज़ व जल सां। अल्लाह चाहे थो त तव्हां अल्लाह सां डायरेक्ट कॉन्टेक्ट कयो, तव्हां अल्लाह खां घुरो, छो जो तव्हां था घुरो। मिसाल जे तौर ते तव्हांखे बुख लॻी आहे त मानी तव्हां खाईंदव, ईअं न आहे त तव्हां ॿिए कंहिं माण्हू ॾे वेंदव चवंदव बुख मूंखे लॻी आहे मुंहिंजे बदिरां मानी तूं खा ऐं मुंहिंजी बुख जेका आहे उहा मिटिजी वञे, न। तव्हांजो जेको तव्हां डायरेक्ट अल्लाह सुब्हानहु व तआला खां घुरो, अल्लाह सुब्हानहु व तआला डायरेक्ट तव्हां सां मुखातिबु आहे ऐं तव्हां डायरेक्ट अल्लाह सां मुखातिबु आहियो। त असांखे इहो घुरिजे त असां अल्लाह सुब्हानहु व तआला खां डायरेक्ट घुरूं। असांखे ॿियनि खे पोइ तव्हांखे ॿियनि जी जेका
स्लेवरी या ॿियनि जो ग़ुलाम थियण खां तव्हां खां सम्झी वेंदव त मुंहिंजो कॉन्टेक्ट अल्लाह सां डायरेक्ट आहे। तव्हां खां इहा शइ निकिरी वेंदी त मां जेको आहे ॿियनि खां घुरां या मां ॿियनि खे चवां या मां कुझु शयूं ॾेई ॿियनि खे चवां त मुंहिंजे लाइ दुआ कर, मुंहिंजे लाइ क़ुर पढ़, मुंहिंजे लाइ हीअं कर। न, पोइ तव्हां पाण ई जेको आहे अल्लाह सां डायरेक्ट कॉन्टेक्ट में आहियो। अच्छा, उनखां पोइ इहा कनस्ताइन, इहो नस्ताइन जेको आहे इस्ताना मां निकितल आहे, औन मां निकितल आहे। इहा हे अल्लाह सुभान व ताला खां असां मदद था घुरूं, अल्लाह सुभान व ताला खां मदद था घुरूं। छाजी मदद था घुरूं त या अल्लाह असां तुंहिंजी इबादत था कयूं, तुंहिंजा बहाना आहियूं, पर असां कमज़ोर आहियूं, असां तुंहिंजी मदद खां सवाइ असां इन शइ में असां जेका इबादत आहे, असांजी जेका बि असां सिधे रस्ते ते हलूं था, असांखे उन में तुंहिंजी मदद खपे। इहा कना ॿुधो व इहा कनस्ताइन, त इहा उहा मदद न आहे त तव्हां वेठा आहियो ऐं तव्हां चओ त मुंहिंजी मदद फरमा। जीअं मिसाल जे तौर ते तव्हां गाॾी में वेठा आहियो, तव्हां वञो था, तव्हांजी गाॾी जो टायर पंचर थी वियो, तव्हांजी गाॾी जो टायर पंचर थी वियो ऐं तव्हां जेको आहे लही करे कंहिंखां मदद था वठो। को भलो माण्हू आहे, उहो बीहे थो, तव्हांजी मदद थो करे, तव्हांजी मदद करणु आयो आहे ऐं उनखे तव्हां चओ था त पोयों ट्रंक आहे डिगी गाॾी जी मां खोलियां थो, उन में जैक बि पियो आहे, उन में टायर बि पियो आहे, इहो कढी करे टायर चेंज कर, मां गाॾी में AC में वेठो आहियां ऐं मां जेको आहे हिते गाॾी में न्यूज़ थो ॿुधां। त इहा कहिड़ी मदद थी? त उहो जेको आहे तव्हां जीअं गाॾी में वेहंदो उहो चुप करे हलियो वेंदो ऐं पोइ दिलि में ईअं बि चवंदो त मां हिन जी मदद करणु आयुमि, हिनखे मदद खपे ई नथी। त इहा वन वे मदद तव्हां घुरी, तव्हां के बि एफर्ट्स नथा वठो, पर तव्हां जेको आहे चओ था ॿियनि खे सिर्फ़ु मदद लाइ, तव्हां पंहिंजे तरफ़ां कंहिं बि एफर्ट्स नथा वठो। ॿियो सिनेरियो आहे, तव्हां वञो था गाॾी में ऐं तव्हांजी गाॾी जो टायर पंचर थी पियो आहे ऐं तव्हां लही करे जैक कढो था, टायर कढो था, तव्हां जैक हणण जी कोशिशि था कयो गाॾी खे मथे करण जी, पर तव्हां नथा करे सघो। त उन वक़्तु तव्हांखे मदद खपे, तव्हांजे लाइ कोई अचे थो, हुनखे चओ था मां टायर चेंज करण जी कोशिशि थो कयां पर मूंखां नथो थिए, मूंखे थोरी हेल्प कर, त उहो तव्हांजी ख़ुशी ख़ुशी हेल्प कंदो। त इन में इहा कनस्ताइन जो मक़सदु इहो आहे, इहा इस्तान आहे त तव्हां पंहिंजे तरफ़ां अल्लाह सुभान व ताला खे पंहिंजा एफर्ट्स शो था कयो, उनखां पोइ तव्हां अल्लाह जी मदद घुरो था। ईअं नाहे त तव्हां जेको आहे निमाज़ में बेदिलिया बीठा आहियो, तव्हां चओ था त हाणे अञा असर थी, वरी मग़रिब, जल्दी मग़रिब पूरी थी, वरी इशा थी वई, तव्हां ईअं चओ था ऐं तव्हां डेस्परेटली चओ था त या अल्लाह मुंहिंजी मदद फरमा। त इहा उहा मदद न आहे, तव्हां पंहिंजे तरफ़ां एफर्ट्स ॾेखारियो था, तव्हां पंहिंजे तरफ़ां अल्लाह सुभाणे ताला खे चओ था त या अल्लाह मां जेको आहे पंहिंजे पाण खे तुंहिंजे ग़ुलामी में ॾिनो ऐं मां जेको आहे तुंहिंजी ई इबादत थो कयां, ऐं तव्हां पंहिंजा एफर्ट्स ॾेखारे करे हाणे तव्हां अल्लाह सुभाणे ताला खां मदद था घुरो। इहा उहा मदद आहे जेका तव्हां पंहिंजा एफर्ट्स ॾेखारिया ऐं पोइ तव्हां अल्लाह जी मदद था घुरो। उनखां पोइ इहा कहिड़ी मदद, मिसाल जे तौर ते तव्हां इहा ईअं नथा चओ, इस्तान जो मक़सदु इहे न आहे त तव्हां आराम सां अल्लाह सुभाणे ताला जी हेल्प था घुरो। हाणे इलाही अहिड़ा मैटर आहिनि जेके मूंखे अल्लाह जी मदद खपे, मूंखे निमाज़ पढ़ण में अल्लाह जी मदद खपे, मूंखे पंहिंजी औलाद में खपे, वाइफ आहे त उनखे हस्बैंड में खपे, हस्बैंड आहे त वाइफ में, जॉब में, रिज़्क़ में, हर क़िस्म जी मदद असांखे खपे, पर असां हिते सिर्फ़ु चऊं था इहा कनस्ताइन। त इन जो मक़सदु इहो आहे त तव्हां वञो था पिकनिक ते, तव्हां बीच ते वञो था, सी साइड ते वञो था, इतफ़ाक़नि छा थो थिए त तव्हां साइड ते हलो था, तव्हांखे लहर जेका आहे उहा विच में समुंड में खणी थी वञे ऐं तव्हांखे स्विमिंग बि नथी अचे, तव्हां पाणी में ॿुॾो था ऐं तव्हां मदद था घुरो, कंहिंखां बोट वारो वञे थो तव्हां उनखां मदद था घुरो, तव्हांजी मुंडी ॿार आहे, हथु ॿार आहे, तव्हां उनखे चवंदव त मां बीच ते आयो हुउमि पिकनिक करण लाइ ऐं इतफ़ाक़ ईअं थियो त मूंखे लहर जेका आहे उहा खणी आई, अगरि तूं मुंहिंजी मदद न कंदे त मां पाणी में अंदरि ॿुॾी वेंदुमि, मूंखे स्विमिंग बि न ईंदी आहे, मूंखे अंदरि मच्छियूं खाई वेंदियूं ऐं मां मरी वेंदुमि। तव्हां हुनखे ईअं चवंदव या तव्हां हुनखे चवंदव त हेल्प हेल्प, मुंहिंजी मदद कर, मुंहिंजी मदद कर, मां ॿुधां थो, या तव्हां ईअं चवंदव। तव्हां डेस्परेटली ऐं उनखां सिर्फ़ु उन सिचुएशन में मदद घुरंदव, त हे बि अहिड़े क़िस्म जी मदद आहे जेका असां अल्लाह सुभाणे व ताला खां मदद था घुरूं। असां पंहिंजो सॼो जेको बि तव्हांजो प्रॉब्लम आहे, जेको बि सभ खां पहिरियां त या अल्लाह मां जेका इबादत थो कयां, मां पंहिंजे पाण खे तुंहिंजी स्लेवरी बानो, मां तुंहिंजो बानो आहे, ग़ुलाम आहे, मां पंहिंजे पाण खे तुंहिंजी ग़ुलामी में ॾिनो, इन जो मक़सदु त तव्हांजी मर्ज़ी ख़तमु थी वई, तव्हांजी मर्ज़ी ख़तमु थी वई जॾहिं तव्हां चओ था इहा कना ॿुधो।
तव्हां अलाह जे अहकामनि ते हलंदो ऐं तव्हांजी हाणे मर्ज़ी कोन्हे। ऐं हाणे जॾहिं तव्हांजी मर्ज़ी कोन्हे त ॿियूं जेके साइड वारियूं शयूं आहिनि जेके तव्हांखे छिकींदियूं पाण ॾे, जेके दुनियावी जूं रौनकियूं आहिनि, उन्हनि खां बचण लाइ असांखे अलाह जी मदद खपे। असांजे पंहिंजे मैटर्स में जेके बि असांजा मसइला आहिनि उन में असांखे अलाह जी मदद खपे। इबादत करण लाइ असांखे अलाह जी मदद खपे। त इहे सभु शयूं इन हिकिड़े लफ़्ज़ में अलाह सुब्हानहू व तआला असांखे ॾिनियूं आहिनि। इय्याका नस्तईन, व इय्याका नस्तईन। जॾहिं असां चवंदा आहियूं व इय्याका नस्तईन त असां अलाह सुब्हानहू व तआला खां हेल्प वठंदा आहियूं, मदद घुरंदा आहियूं उहे उन्हनि प्रॉब्लम्स में जेके असांखे ख़बर आहिनि ऐं उन्हनि मैटर्स में जेके असांखे ख़बर न आहिनि, जेके असांजे लाशऊर में आहिनि। असांखे ख़बर नाहे त सुभाणे छा थींदो, कहिड़े क़िस्म जो प्रॉब्लम थींदो, को अची सघे थो प्रॉब्लम या को ख़ुशी, असांखे का बि ख़बर नाहे। त असां जॾहिं बि निमाज़ में बीहंदा आहियूं त असां इहा शइ एडमिट कंदा आहियूं त या अलाह असां तुंहिंजी ई इबादत था कयूं, असां तुंहिंजा ई ग़ुलाम आहियूं ऐं असांखे तुंहिंजी ई मदद खपे, तुंहिंजी ई असांखे मदद खपे। तुंहिंजी मदद खां सवाइ असां जेको आहे कुझु बि नथा करे सघूं। त अलाह सुब्हानहू व तआला तव्हांखे असांखे ख़लक़ियो आहे छाजे लाइ, मेन पर्पज़ प्राइमरी छा आहे त असां अलाह जी इबादत कयूं। इहो असांजो प्राइमरी मक़सदु आहे पैदा थियण जो, हिन दुनिया में अचण जो, त असां अलाह जी इबादत कयूं। ऐं इहो प्राइमरी मक़सदु हासिलु करण लाइ असांखे अलाह जी मदद खपे। अलाह जी मदद खां सवाइ असां जेको आहे इहा शइ न करे सघंदासीं। त असां हर निमाज़ में इन करे अलाह सुब्हानहू व तआला खां तव्हां मदद घुरंदा ऐं अलाह सुब्हानहू व तआला सां तव्हां डायरेक्ट कनेक्शन, डायरेक्ट तव्हां ॻाल्हायो था त या अलाह असां तुंहिंजी ई इबादत था कयूं ऐं तुंहिंजा ई बाना आहियूं ऐं असांखे तुंहिंजी मदद खपे। तुंहिंजी मदद खां सवाइ असां इहा शइ न करे सघंदासीं। पर उन जे लाइ तव्हांखे पंहिंजा एफर्ट्स जेके आहिनि उहे शो करणा पवंदा। अगरि मिसाल जे तौर ते मां सिर्फ़ु मदद थो घुरां ऐं मां सुतो पियो आहियां त इन जो मक़सदु इहो आहे त मां अलाह सुब्हानहू व तआला सां जे अॻियां जी निमाज़ थो पढ़ां, इहा कना ॿुधो, इहा कनस ताईं चवां थो त उहो हिकिड़े क़िस्म सां मां सही कूड़ थो ॻाल्हायां। छो जो मां पंहिंजे तरफ़ां को एफर्ट्स शो नथो कयां, मां सिर्फ़ु अलाह खां मदद थो घुरां। सिर्फ़ु वन में मदद अचे, मां पंहिंजे तरफ़ां को बि एफर्ट्स न वठां। त असांखे घुरिजे त असां पंहिंजे तरफ़ां एफर्ट्स वठूं ऐं इन शइ खे सम्झण जी कोशिशि कयूं त अलाह सुब्हानहू व तआला चाहे थो त तव्हां अलाह खां मदद घुरो। अलाह जी मदद त हर वक़्तु रेडी आहे ऐं अलाह सुब्हानहू व तआला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम।